करप्शन के चेयरमैन जुल्फकार शाह ऐं डिप्टी डायरेक्टर विच में जहिड़े वारे मामले बाद वॾे वज़ीर जे हुकुम तहत इंक्वायरी ऑफिसर नजम शाह पारां मामले की जांच शुरू कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां अपडेट कयूं पिया त इंक्वायरी ऑफिसर पारां एंटी करप्शन चेयरमैन जुल्फकार शाह ऐं डेप्टी डायरेक्टर गुलाम सरवर अबड़ो खां बयान वरता वेंदा। बदली करण ते डेप्टी डायरेक्टर सरवर अबड़ो कावड़ कई ऐं धमकियूं ॾिनियूं। एंटी करप्शन जे चेयरमैन पारां चयो वियो आहे चीफ सेक्रेटरी गुज़िरियल ॾींहुं डेप्टी डायरेक्टर गुलाम सरवर अबड़ो खे मुअत्तल करे छॾियो हो। अवां अपडेट कयूं पिया एंटी करप्शन जे चेयरमैन जुल्फकार शाह ऐं डेप्टी डायरेक्टर विच में झेड़े वारे मामले जे हवाले सां ॿुधायूं पिया वॾे वज़ीर जे हुकुम ते इंक्वायरी ऑफिसर नजम शाह पारां मामले की जांच शुरू कई वई। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? में झेड़े वारे मामले की जांच शुरू कई वही है। वडे वजीर के हुक्मन तहत यह मामले की जांच शुरू कई वही है। इंक्वायरी ऑफिसर नजम शाह पारां बिनी ऑफिसरन यानी एंटी करप्शन के चेयरमैन जुल्फकार अली शाह और डिप्टी डायरेक्टर गुलाम सरवर अबड़ो खां जेके उहे बयान वरता वेंदा। इन सिलसिले में मुझी एंटी करप्शन के चेयरमैन जुल्फकार शाह सां ॻाल्हि ॿोल थी है। उनजो चवण है तो बदली करण ते डिप्टी डायरेक्टर सरवर अबड़ो पारां जेका हुन कावड़ कई, बदतमीजी कई, हुन धमकियों ॾिनियूं। इन मामले की जो वडे वजीर के आगाही ॾिनी, जंहिंखां पोइ उनखे पुलिस में जो रिपोर्ट कयो वियो आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं उनखे मुअत्तल भी कयो वियो आहे। इन मामले की जांच के लाइ नजम शाह के इंक्वायरी ऑफिसर भी जो उहो मुक़रर कयो वियो, जंहिंजी हाणे इन मामले की जांच शुरू थी वई आहे। बिनी ऑफिसरन खां जेके उहे बयान वरता वेंदा। जी सगीर चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ तमाम महिरबानी।